प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। एलिया जी ॻोल्हा। बिना के निशान जे गायब थियण। ॻोल्हा जो एतिरो वॾो अमल हो। हू हुन जी ॻोल्हा में हेॾा होॾा फिरी रहिया हुआ, पर हू कामयाब न थी सघिया। उन्हनि जी यर्दन दरिया जे किनारे ते पण ॻोल्हा कई, उन्हनि जी शहर में पण ॻोल्हा कई, उन्हनि जी जबल ते पण ॻोल्हा कई, पर उन्हनि खे उन्हनि जो किथे बि को निशान न मिलियो। हुन जी ॻोल्हा में 50 माण्हुनि हिस्सो वरितो ऐं 3 ॾींहंनि ताईं ॻोल्हा कंदा रहिया, पर हू कंहिंखे पण नज़र न आयो। कंहिं वटि बि हुन जे बारे में का मालूमात न हुई। हू उन खे न ॻोल्हे सघिया। केर अवां ॿुधाए सघो था त हू केर हो? अवां उन्ही जो नालो हिकु भेरो त ज़रूर ॿुधो हूंदो। उन्ही जे बारे में ज़रूरी मालूमात। खानदान नामालूम। कम नबी। हू खुदा जी तरफ़ सां ॻाल्हाईंदो हो ऐं जेको कुझु हुन चयो हू ज़रूर सच थियो। हुन दिलेरी सां बादशाह खे उन जे गुनाहनि जे बारे में ॿुधायो। कुझु वक़्तु काऊं उन्हे खे नाश्तो ऐं शाम जो खाधो आणी ॾींदा हुआ। हुन जो नाले जो मतिलबु खुदा मालिक आहे। छा तव्हां खे ख़बर आहे त ही माण्हू केरु आहे? बाइबल जो हिकु हवालो तव्हां खे हुन जो जवाबु ॻोल्हण में मदद ॾेई सघे थो। पहिरियों बादशाह 17 बाब 13 आयत में ही हिन शख्स जो नालो आहे जंहिं जे बारे में असां ॻाल्हि करे रहिया आहियूं। ही किताब पुराणे अहदनामे में शुरू में ही मिलंदी। जॾहिं तव्हां खे हिन जो नालो मिले त तव्हां हू नालो असां खे उमाणियो ऐं तव्हां खे जवाबु मोकिलियो वेंदो। जल्दी तव्हां हिन शख्स जे बारे में वधीक ॿुधंदा। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।